बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नौजवानों, अॼु तव्हांजे लाइ असीं टॉपिक खणी आया आहियूं इंटरव्यूज़ जे हवाले सां। त मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स में जॾहिं नौजवान इंटरव्यू लाइ वञनि था त उन्हनि जी कीअं तयारी कजे ऐं उन्हनि में कीअं अपीयर थिए ताकि कामयाबी मिली सघे। सो जॾहिं बि तव्हां इंटरव्यू ते वञो, कंहिं बि जॉब जे हवाले सां तव्हांखे इंटरव्यू आयो आहे, तव्हांजी ईमेल आई आहे, त सभ खां पहिरियां जेका शइ इम्पोर्टेंट आहे उहा तव्हांखे उन कंपनी जो, उन ऑर्गेनाइज़ेशन जी नो हाउ हुजे, नॉलेज। सो बिफोर गोइंग फॉर द इंटरव्यू मस्ट विजिट द वेबसाइट ऑफ द कंपनी, ऑर्गेनाइज़ेशन और द यूनिवर्सिटी और स्कूल। कंहिं प्राइवेट स्कूल में टीचिंग जे लाइ तव्हां वञो था पर तव्हांखे उन स्कूल जी ख़बर ई कोन्हे। सो बिफोर गोइंग टू द इंटरव्यू और बिफोर अपीयरिंग इन द इंटरव्यू यू मस्ट विजिट। अगर उन्हनि वटि वेबसाइट न आहे त को फेसबुक पेज हूंदो उन स्कूल जो, उहो तव्हां विज़िट कयो। प्राइवेट जॉब हुजे चाहे गवर्नमेंट जॉब हुजे, यू मस्ट गो थ्रू द वेबसाइट्स, फेसबुक पेज, त तव्हांखे ख़बर पए उन जे बारे में नो हाउ। फॉर एग्जाम्पल अगरि का मल्टीनेशनल कंपनी आहे त तव्हांखे ख़बर हुजे त इन कंपनी जी जेके ब्रांचिस आहिनि उहे कहिड़नि कहिड़नि कंट्रीज़ में आहे, या पाकिस्तान में हुननि जा कहिड़े कहिड़े प्लांट्स आहिनि। अगर कंहिं गवर्नमेंट जॉब जे लाइ वञो था त तव्हांखे ख़बर हुजे त इहा जेके जंहिं जॉब जे लाइ मां वञा पियो कहिड़ी मिनिस्ट्री में अचे थी, हिन जो मिनिस्टर केरु आहे हींअर, ठीकु आहे। त अहिड़े हवाले सां तव्हांखे उनजी इन डेप्थ नॉलेज हुजे। त फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां इंटरव्यू जे लाइ वञो पिया लेक्चरर जे लाइ, त लेक्चरर जे लाइ जॾहिं इंटरव्यू में वञो था त उहो लेक्चरर तव्हां वेंदव कॉलेज साइड। कॉलेज साइड जेको अचे थो त उहो एजुकेशन जे अंदरि अचे थो। एजुकेशन डिपार्टमेंट जो केरु आहे मिनिस्टर करंटली, फेडरल मिनिस्टर केरु आहे, या जेको असांजो सिंध लेवल ते, प्रोविंशियल लेवल ते केरु उन्हनि जो आहे मिनिस्टर। त इहे थोरियूं नॉलेज हुजे। HEC में तव्हां इंटरव्यू ॾियणो था, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल में वञो था, जाॾे बि वञो था तव्हांखे ख़बर हुजे। स्कॉलरशिप्स लाइ इवन इंटरव्यूज़ थींदा आहिनि त उन में बि तव्हांखे ख़बर हुजे त फॉर एग्जाम्पल USAID स्कॉलरशिप आहे त USAID स्कॉलरशिप ॾे केरु पई, त उहा तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। त इंटरव्यू मीन्स इंटरव्यू, चाहे जॉब हुजे चाहे स्कॉलरशिप हुजे, तव्हांखे उनजी बैकग्राउंड ख़बर हुजणु घुरिजे त इहे जेका आहे स्कॉलरशिप आहे त उहो मूंखे मिले कीअं थी, उनजा सोर्स कहिड़ा आहिनि, उनजो हींअर ॾे किथां पिया उहे इंटरव्यू। नंबर 2 इज़ इम्पोर्टेंट यूअर ड्रेसिंग। तव्हांजो जॾहिं तव्हां रूम में एंटर थियो था इंटरव्यू जे लाइ, त पहिरियों इम्प्रेशन जेको कमेटी ते अचे थो, जेका इंटरव्यू कमेटी आहे, इंटरव्यू सिलेक्शन बोर्ड आहे, या जेको पैनल आहे, उन ते फर्स्ट इम्प्रेशन तव्हांजी ड्रेसिंग थी अचे, तव्हांजो लुक थो अचे। देन तव्हांजो ॻाल्हाइण त बाद में उन इंटरव्यू में ख़बर पवंदी जॾहिं तव्हांजो इंटरव्यू स्टार्ट थींदो। फर्स्ट इम्प्रेशन इज़ यूअर ड्रेसिंग स्टाइल, तव्हांजो हेयर स्टाइल, तव्हांजो ड्रेसिंग स्टाइल, शेव थियल आहे नाइन थियल, इहे सभु शयूं मैटर कनि थियूं। अगरि तव्हां फीमेल्स आहियो त तव्हां वटि हैंड पर्स आहे, या जेके बि जेके नेकलेस आहिनि उहे कहिड़ा तव्हां पातल आहिनि, न आहिनि पातल, तव्हांजी ड्रेसिंग कीअं आहे, स्कार्फ लॻल आहे न आहे लॻल, मतिलबु हर शइ पैनल फर्स्ट इम्प्रेशन उन हिकु सेकंड में, हिकु मिंट में या 30 सेकंड में उहो जज करे वेंदा तव्हांजे। जेसि ताईं तव्हां ईंदव, पहिरियों सवाल जेको इंटरव्यू पैनल कंदो आहे उहो कंदो आहे इंट्रोड्यूस यूअर सेल्फ। कंहिं बि इंटरव्यू जे लाइ तॾहिं तव्हां वेंदो, पहिरियों सवाल इहो हूंदो आहे त इंट्रोड्यूस यूअर सेल्फ। हाणे इहो ई इम्पोर्टेंट टाइम आहे। उहो टाइम 1 मिंट आहे, 30 सेकंड आहिनि, या 45 सेकंड आहिनि, इहो तव्हां ते डिपेंड थो करे, छो त उन वक़्तु इहो बॉल तव्हांजे कोर्ट में आहे। हाणे उहो तव्हां कीअं था बॉल खे प्ले कयो, दैट इज़ इम्पोर्टेंट। इहो ई जेको आहे बूस्टअप आहे, इहो ई फर्स्ट इम्प्रेशन आहे। तव्हां अगरि इंट्रो पंहिंजो बहितरीनु ॾेई वियो, तव्हांजी सिलेक्शन जा चांसिस इन ते डिपेंड कनि था। देन ॿियूं शयूं टेक्निकलिटीज़ बाद में डिस्कस थींदियूं आहिनि। पहिरियों इम्प्रेशन एतिरो उन्हनि कॉमिटी ते विझी छॾियो या पैनल ते एतिरो विझो त हू तव्हां सम्झनि त अगरि हिन खे सिलेक्ट न कयोसीं त असां ग़लती कंदासीं। सो जेको तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन ॾियो उहो धमाकेदार तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन ॾियो। नंबर 2, पैनल में केरु आहिनि, तव्हांजे बोर्ड में मेंबर केरु आहिनि, पैनल केतिरनि माण्हुनि ते मुश्तमिल आहे, थोरी हुनजी नो हाउ अगरि पहिरियां मिली सघे तव्हांखे त वठी छॾियो। हुन में तव्हांखे ख़बर हूंदी त पैनल में केरु केरु वेहे थो। एटलीस्ट मिली सघे थी इंफॉर्मेशन त ठीकु आहे, नथी मिली सघे त इट्स नॉट इम्पोर्टेंट, त को इशू कोन्हे। ॿियो इहो आहे त नर्वस थी वेंदा आहिनि माण्हू। जॾहिं बि इंटरव्यू में वेंदा आहिनि, 10-15 माण्हू वेठा आहिनि, माण्हू उते ई नर्वस थी वेंदो आहे त यार हाणे अलाए छा थींदो। अहिड़ी का ॻाल्हि न आहे। आई कॉन्टेक्ट इज़ वेरी मच इम्पोर्टेंट ड्यूरिंग द इंटरव्यू। हू तव्हां खां हिकिड़ो माण्हू सवाल पुछे थो, तव्हां उनखे छॾे ॿिए खे था ॾिसो, त पोइ
मज़ो न थींदो। जेको तव्हां खां सवाल पुछे थो जवाबु उनखे ई ॾियणो आहे ऐं उन सां आई कॉन्टेक्ट हुजे तव्हांजो, कॉन्फिडेंटली जवाबु ॾियो। अगरि तव्हां श्योर न आहियो यू जस्ट से सॉरी सर। त बजाए जो ग़लति बयानी करण जे, ग़लति जवाबु ॾियण जे, तव्हां अॻिते मतिलबु ॿिए सवाल वरी जवाबु हुनजो ग़लति ॾियो। बहितर आहे त जस्ट सिंपल से सॉरी सर। ठीकु आहे। सो अनदर इम्पोर्टेंट थिंग इज़ जॉब डिस्क्रिप्शन। जंहिं जॉब जे लाइ तव्हां इंटरव्यू ॾेई रहिया आहियो, छा तव्हांखे हुनजी डिस्क्रिप्शन ख़बर आहे? जॉब डिस्क्रिप्शन। अगरि मां प्रोजेक्ट इंजीनियर जे लाइ अप्लाई कयो आहे किथे, उन मां इंटरव्यू में अपीयर थियो आहियां, मूंखे ख़बर आहे प्रोजेक्ट इंजीनियर जो कमु छा हूंदो। त मीन्स तव्हांखे जंहिं बि जॉब जे लाइ तव्हां अप्लाई कयो था उनजी तव्हांखे डिस्क्रिप्शन ख़बर हुजे त तव्हांजूं कोर रिस्पॉन्सिबिलिटीज़ कहिड़ियूं हूंदियूं। देन यूअर CV, जेका तव्हां CV उन कंपनी खे, उन ऑर्गेनाइजेशन खे सबमिट कराई आहे, छा उहा CV आउटडेटेड त न आहे? छा CV तव्हांजी पुराणी प्रिपेयर थियल त न आहे? तव्हां 2 साल पहिरियां जेका CV ठाही उहा ई CV बसि जस्ट मोकिले छॾी, पिक्चर बि हुन में पुराणी लॻल हुई, नंढे हूंदे उहो फोटो लॻल हुयो मैट्रिक ऐं इंटर वारो। ईअं न हुजे। पंहिंजी CV खे अपडेट करे पोइ कंहिं बि कंपनी ॾे मोकिलियो। ॿियो, जंहिं जॉब जे फॉर एग्ज़ाम्पल असां खोड़ सारियूं CVs असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि, खोड़ सारियूं ईमेल्स ईंदियूं आहिनि, ऐं उन CV में जेको ऑब्जेक्ट हूंदो आहे या जेको उन छोकिरनि जो लिखियलु हूंदो आहे, एम लिखियलु हूंदो आहे, उहो साॻियो ई लिखियलु हूंदो आहे। जिते बि अप्लाई कंदा आहिनि, टीचिंग लाइ अप्लाई कंदा आहिनि तॾहिं बि उहो, प्रोफेशनल जॉब जे लाइ अप्लाई कंदा आहिनि तॾहिं बि साॻियो CV जो फॉर्मेट ठहियो पियो आहे, बसि उहो ई उछड़णो आहे जिते काथे। पोइ तॾहिं त उहो ट्रेश में हलियो वेंदो न, उहो रदी टोकरीअ में CV उछले छॾींदा। CV खे तव्हां बहितरीन अंदाज़ में प्रिपेयर कयो। CV इज़ यूअर फर्स्ट फेज़, मतिलबु पहिरियों फेज़ आहे डिसीजन मेकिंग में, त तव्हांखे इंटरव्यू लाइ घुराइजे या न। ख़ैर तव्हां इंटरव्यू में अची वियो, पोइ CV हुननि जे साम्हूं हूंदी आहे, पैनल जे असांजे साम्हूं हूंदी आहे उहा CV में जेका शइ लिखी आहे त उहा सच हुजणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हुन में लिखी आहे त मुंहिंजी हॉबी आहे रीडिंग बुक्स। असांजे लास्ट हिकिड़े पैनल में डिस्कशन थी, हिकिड़े स्टूडेंट जो लिखियलु हुयो रीडिंग बुक्स इज़ माई हॉबी। ओके, असां हुन खां पुछियो त तुंहिंजी रीडिंग बुक्स तुंहिंजी हॉबी आहे त करंटली तूं कहिड़ो बुक कंप्लीट कयो आहे जेको तूं पढ़ियो हुजे? मीन्स तूं रोज़ानो बुक पढ़ंदो हुजे। हॉबी मीन्स उहो कमु जेको तव्हां डेली बेसिस ते कंदा हुजो ऐं जेको तव्हांजी आदत बणियल हुजे। असां हुन खां पुछियोसीं त बाबा तूं कहिड़ो बुक हींअर करंटली कंप्लीट कयो आहे, हुनजो ऑथर जो नालो छा आहे? हुनखे का ख़बर न हुई। जॾहिं तूं हॉबी लिखी आहे, अगरि तुंहिंजी हॉबी फॉर एग्ज़ाम्पल तव्हां लिखो था वॉचिंग मूवीज़, या त उन मां वरी सवाल पैनल इहो करे सघंदो त कहिड़ी बाबा मूवी तूं ॾिठी आहे हींअर लास्ट मूवी, बुक कहिड़ो तूं लास्ट पढ़ियो आहे। त अहिड़े हिसाब सां जेके बि शयूं लिखो उहे जस्टिफाइड हुजनि, रियल माना में हुजनि, कूड़ न लिखो पंहिंजी CV में, ऐं अहिड़ियूं इम्पोर्टेंट शयूं कुझु मिस न कयो। अगरि फॉर एग्ज़ाम्पल असां वटि, मुंहिंजो इंजीनियरिंग सेक्टर सां तालुक़ु आहे, त मूं वटि ईमेल्स अची वेंदियूं आहिनि, या मूं वटि CVs स्टूडेंट जमा कराईंदा आहिनि, या जेके प्रोफेशनल्स आहिनि जमा कराईंदा आहिनि। त असांजी फील्ड में इम्पोर्टेंट हूंदो आहे PEC नंबर, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो रजिस्ट्रेशन नंबर। उहो मेंशन ई न कंदा आहिनि खोड़ सारा माण्हू। बाबा तव्हां इंजीनियर आहियो त तव्हांखे रजिस्ट्रेशन त हूंदी न पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी। ईअं डॉक्टर्स हूंदा आहिनि त पाकिस्तान मेडिकल काउंसिल जी, या पाकिस्तान मेडिकल जेका हुननि जी काउंसिल आहे उन्हनि जो रजिस्ट्रेशन नंबर हूंदो, त उहो मैंडेटरी आहे, उहो तव्हांखे ॾियणो आहे। त अहिड़े तरीक़े सां CV में जेका बि शइ तव्हां मेंशन कयो उहा तव्हां अपडेटेड हुजे ऐं रियल माना में उहा शइ हुजे। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ CV में कहिड़ियूं शयूं इंपॉर्टेंट आहिनि? एड्रेस तव्हांजी इंपॉर्टेंट आहे, तव्हांजी जेको एजुकेशन आहे, तव्हांजो एक्सपीरियंस आहे, उहे शयूं इंपॉर्टेंट आहिनि। ॿी आख़िर में हिकिड़ी शइ स्टूडेंट्स लिखंदा आहिनि मोस्टली त रेफरेंसिस में विल बी प्रोवाइडेड ऑन रिक्वेस्ट या फर्निश्ड अप ऑन रिक्वेस्ट। बाबा तव्हां अप्लाई कयो आहे, तव्हां हुन में रेफरेंस जो हिकिड़ो ऑप्शन आहे। अगरि CV में या त ऑप्शन न ॾियो, रेफरेंस ॾियो, ऑप्शन ॾियो था त पोइ उते रेफरेंस प्रोवाइड कयो। तव्हां कंहिं बि फैमिली मेंबर जो या रिलेशन जेके तव्हांजा रिलेटिव्स आहिनि उन मां को सुठी पोज़ीशन ते आहे त हुनजो रेफरेंस ॾेई छॾियो। रेफरेंस ॾियण में को हर्ज कोन्हे। रेफरेंस विल बी प्रोवाइडेड ऑन रिक्वेस्ट। कंपनी छो तव्हांखे रिक्वेस्ट कंदी त असांखे रेफरेंस प्रोवाइड कयो। सो इन में तव्हां रेफरेंस में 1 या 2 तव्हां ज़रूरु एड करे छॾींदा कयो। सो इहे अॼु इंटरव्यू मुतालिक़ डिस्कशन हुई। थैंक यू वेरी मच।